तव्हांजो जेको लाइमल आहे न साईं, इहो ई आहे। एहतिजाज जी तहरीक असां शुरू कई आहे, हैदराबाद में एहतिजाज कयो त टंडियालियार में, ऐं वरी 2 ॾींहंनि खां पोइ ॿुधाईंदासीं सिंध जी ॿी डिस्ट्रिक्ट में एहतिजाज कंदासीं। एहतिजाज जी तहरीक जे सिंध में सॼे में करे दंग कयासीं, तॾहिं मुतालबा न मञिया त अॻे बि सिंधाबादगार तव्हां इस्लामाबाद में बि एहतिजाज कयो आहे। असां इस्लामाबाद में आख़िरी असांजो एहतिजाज इस्लामाबाद में हूंदी, असां उते बि वेंदासीं। ॾिसो हीउ ज़रई मुल्क आहे जिते 70% माण्हुनि जी ज़राअत सां वाबस्ती हुजे, ऐं उहे माण्हू उहा गवर्नमेंट उन के ते तवजो ई न ॾिए त उहो मुल्क तरक़ी किथां कंदो। सो असां चाहियूं था त तव्हांखे हिन खे गवर्नमेंट खे त अखियूं पटे ऐं ज़राअत ते तवजो ॾिए। ऐं रोज़ु भाण बि ॾिसो तव्हांजा महांगा पिया थियनि। हीअ त ज़राअत मुनाफ़े बख़्श कारोबार रहियो ई कोन्हे दादा। आबादगार जो मुआशी कत्लेआम, आबादगार जो मुआशी कत्लेआम, आबादगार जो बचायो, इजली भाण जो हक़, इजली भाण जो हक़ कत्लेआम, आबादगार जो मुआशी कत्लेआम जो कीमतूं, इजली भाण जो कीमतूं, आबादगार जो बचायो, 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 बचायो।